छठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो छठो कराची मलीर जे प्रेमी जोड़ो नुक़सान जे ख़ौफ़ खां मकली पहुची तहफ़्फ़ुज़ जी अपील करे छॾी। इन सिलसिले में कराची जे ज़िले मलीर जे मामण ॻोठ जे रहवासण फातिमा दी मोहम्मद नवाज़ पंहिंजे मुड़ुसु सैयद हामिद अली सां मकली ते पहुची साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिन पंहिंजी मर्ज़ी सां साॻिए इलाइक़े जे रहवासी नौजवान सैयद हामिद वल्द इक़बाल अली सां शर्त मोहम्मदी मूजिबि हक़ निकाह ठटे जी अदालत में कयो आहे। जंहिं शादी मां संदसि माइट राज़ी न आहिनि जेकी असांखे नुक़सानु पहुचाइणु चाहिनि था, जंहिं करे मकली ते अची पनाह वरिती आहे। हिन चयो त हू पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहे ऐं नई ज़िंदगी गुज़ारणु चाहे थी, पर संदसि माइट संदसि मुड़ुसु तोड़े उन जे माइटनि जी जान छा वेरी बणिजी विया आहिनि। हिन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट SS मलीर समेत समूरनि मसवारनि खे अपील कई त खेनि तहफ़्फ़ुज़ मुहैया करे खेनि नुक़सान जूं धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि नई ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो फ़राहम कयो वञे। प्रेमी जोड़े चयो त खेनि जेकॾहिं को बि नुक़सानु पहुतो त उन जी ज़िम्मेवार संदसि माइट ऐं उन्हनि जा हमदर्दनि ते हूंदी।